चयो वञे थो त ॿारनि खे तइलीम खां अॻु हुस्न इख़लाक़ जी तरबियत ॾियो। हुस्न इख़लाक़ छा आहे? ख़ुशि मिज़ाजी सां मुलाक़ात करणु, ॿियनि सां ख़ूब भलाई करणु ऐं कंहिंखे तकलीफ़ न ॾियणु हुस्न इख़लाक़ आहे। हिकु शख़्स नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सुठे इख़लाक़ जे बारे में सुवाल कयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन शख़्स जे अॻियां सूरह अल अराफ़ जी आयत नंबर 199 तिलावत फ़रमाई, जंहिंजो तर्जुमो आहे, ऐ महबूब माफ़ करणु इख़्तियार कर ऐं भलाई जो हुकुम ॾे ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़। दुनिया जे माहिर नफ़्सियात जो चवणु आहे त जेकॾहिं ॿारनि खे अव्हां हुस्न इख़लाक़ सेखारणु चाहियो था त सभ खां पहिरीं अव्हां पाण उन्हनि सां हुस्न इख़लाक़ जो मश्क़ू कयो। मश्क़ नंबर पहिरीं, अस्सलामु अलैकुम सेखारणु। वालिद ख़ुशगवार माहौल में ॿार खे सलाम जो तरीक़ो सेखारे। उनखे ॿुधायो त सलाम करणु वक़्तु चहिरे ते मुस्कुराहट ऐं लहजो नरम हुअणु घुरिजे। मश्क़ नंबर 2, शुक्रियो अदा करणु। वालिदैन खे अहिड़ा मिसाल ॾियनि। जेकॾहिं अव्हां जे क्लास जे शागिर्द जी ख़्वाहिश ते अव्हां हुनखे पेंटिंग तयारु करे ॾिनी, मोट में हुन शुक्रियो अदा न कयो त अव्हां खे छा महसूसु थींदो? मश्क़ नंबर 3, एहतराम। पंहिंजे ॿार खे मिसाल ॾियो त वॾनि जो एहतराम निहायत ई ज़रूरी आहे। सुठे इख़लाक़ सां पेश अचण सां माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। हुन खां पुछो त जेकॾहिं अव्हां उस्तादु हुजो त पंहिंजे शागिर्दनि खां कहिड़ी उमेद रखो था? अहिड़ी ई उमेद अव्हां जा उस्ताद अव्हां खां रखंदा। मश्क़ नंबर 5, माफ़ करणु। ॿार खे ग़लती हरगिज़ दड़का न ॾियो। हुनखे सेखारियो त ॿियनि खे माफ़ करणु अल्लाह ताला खे पसंदि आहे। हुनखे ॿुधायो त जल्दी माफ़ी ॾियणु ऐं जल्दी माफ़ी वठणु हिकु सुठे इंसान जी ख़ूबी आहे।